जो ऑफिसर अरे यो अजो है यो फला टीवी दो पर जे सीने में अल्लाह जो खुदा जो समावा दिल बेरा ने चला मारी कब्र में जिक्र हुजूर फरमाता अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील के फरमाते जिब्रील ऐलान कर निदा कर ए हाफिज़े कुरान जाओ वालिदैन अचो हाफिज़े कुरान जाओ वालिदैन ईदा अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील के फरमाते जिब्रील इन्हनि मथे ते सोनो ताज तो पारा ए अवाम नास दुनिया वाला ॾिसन त हाफिज़े कुरान जे पी जो शान छा आहे सुभान अल्लाह अरे पंहिंजे औलाद खे अरे अंग्रेजी पढ़ा एमए पढ़ा बीए करा खुदा जो कसम आहे पर कुरान जे हिकिड़े नुक्ते जे बराबर बि न आहे हां जी और ये जो डेडी भली तूं क़यामत जे ॾींहुं ॾिस जा अंग्रेजी पढ़ण वारनि जो बि शान ॾिस जा ऐं जेके महबूब जो कुरान पढ़ंदा उन्हनि जी इज़त बि ॾिस जा खुदा ताला सोनो ताज उन्हनि जे मथे ते पाराईंदो जेको हाफ़िज़े क़ुरान हूंदो उन जे वालिदे जी इहा इज़त आहे त हाफ़िज़े क़ुरान जी इज़त छा हूंदी अरे हे हाफ़िज़े क़ुरान जी इज़त जो उन जे वालिदैन खे अल्लाह सोनो ताज पाराए हुज़ूर फरमाइनि था त आलम सगोरो 11 पीढ़ियूं छॾाए सदका ये कोटा है कोटा है जी एमपीए में के कोटा मिलंदी आहे न सीता जी गाय सीता जी कोटा हाणे जो मुंहिंजा सां 20 लख रुपया 10 लख रुपया पैसा ॾे त पुलिस जो हाज़िर अल्लाह अरे घिड़ कबर में त पाणे मुंहिंजा सुनाए हिसाब किताब बराबरि हिते त ग़रीबनि जे मथां ज़ुल्म आहे यतीमनि जे मथां ज़ुल्म आहे 10 लख 20 लख 5 लखी गवर्नमेंट जा वठी करे अवाम नास खे नौकरी ॾी अरे जानम पंहिंजे पेट में थो वठी जानम जी बाह पंहिंजे पेट में थो भड़काई पर ना इब्तिदा है इश्क की आगे आगे देख होता है क्या सदका हुजूर फरमाइंदा आलिम सगोरो 11 पीढ़ियूं छॾाईंदो 11 हां हो जाती हज़रत अबू दर गफ़ारी जो सही बोला हाफ़िज़े कुरान पढ़ फरमाया 7 पीढ़ियूं छॾाईंदो सदको मुबारक उन्हनि खे आहे जंहिंजो अबू अमा आलिम अरे मुबारक उन्हनि खे आहे जंहिंजो अबू अमा हाफ़िज़े कुरान वो कुरान जंहिंजे सीने में आहे हुजूर फरमाइंदा वो कॾहिं बि सुनियो न रहंदो आज के रसूल हो न हो ठोड़ू हां हो ठोड़ू ना हो मुझे बाबा साईं मुझे दुआ कई मरण जो टाइम वक्त हो हज़रत किबला साईं कादर बख्श कासमी रहमतुल्लाह वफा जो टाइम हो मुझे फरमाया त पुट हेॾे आ गुलाम पास ये लिप पंहिंजी थुक कढी मूंखे वात में चुसरायूं पाण फरमाया अॼु मां पंहिंजे मुर्शिद मशहूर रवाने जी सुन्नत अदा कई आहे अरे तवज्जो मां न ॿुधायां पर मौक़ो अची वियो त ॿुधाए छॾियां पाण फरमाया गुलाम पास पंहिंजो वात खोले मुझे वात में पंहिंजी लिप विधाऊं पाण फरमाया अॼु मां पंहिंजे मुर्शिद करीम मशहूर रवाने जी सुन्नत अदा कई आहे जो मूं 7 कलाक बीही तकरीर कई मशहूर शरीफ में पाण मशहूर रवाने साईं फरमाया त ओ मौलाना कादर बख्श अॼु वात मुबारक खोल त मां मशहूर रवाने साईं तुंहिंजे वात में पंहिंजी लिप वठा ये लिप वठी पाण फरमाया त मरदो मरी वेंदे इल्म में खुटंदे कोन त साईं कादर बख्श कासमी रहमतुल्लाह असांजा वालिद अल्लाह ताला सुनन जे मज़ा जे मथां किरो रहमतुल नुज़ुल फरमाया न आलिम हा न मुफ्ती हा खुदा जो कसम पाण फरमाया त गुलाम अब्बास मरदो मरी वेंदे हुजूर जो इश्क तुंहिंजे दिल मां खुटंदो ई कोन हुन जी दुआ है जो मिंबर रसूल ते तव्हांजे आॾो हे गुनहगार फ़कीर वेठो आहे अदा हे आलिम दीन जो कमाल आहे आलिम दीन जे शहंशाह मुहम्मद जो कमाल छा आहे सलाम मुंहिंजे हबीब जे मथां मोहम्मद हाशिम आलिम हो तो मानी न पियो खाए चलो साज बंद कर दबूरो बंद कर दोहरो बंद कर तो मानी खाए हज़रत शाह अब्दुल लतीफ बिदाई दबूरो भी अंदर रखियो साज भी अंदर कमरे में रखियो तालो बंद करे चाबी हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठगी भी के नहीं किबला है चाबी तवाजी हवाले अचो तो
पियो वञे पर जेसिताईं मूंखे मदीने जो ताजदार हसनैन करीम जो नालो आर्डर न कंदो ओ मखदूम तेसिताईं मानीअ जो गिराह खाईंदो ई कोन। सुभान अल्लाह। ये वक्त जा आलिम ओ मुझा मिठा भाव मुझे दिल पर हबीब करीम जा गुलामो सुने नबी जी शरीयत उन जी मुखालिफत न कबी। अबुल कासिम मखदूम मोहम्मद हाशिम ठकवी जो मुर्शिद हो। अबुल कासिम मखदूम मोहम्मद हाशिम ठकवी जो मुर्शिद हो। वो एकड़े जाड़े पांजे मुर्शिद के मखदूम साहब वुजू पियो कराए। वुजू समझो था वुजू पियो कराए। वो एकड़े दफे वुजू कराए दे कदे मखदूम हाशिम ठकवी जो मुर्शिद अबुल कासिम वुजू तरीके से न पियो करे उबू तो पियो करे तो हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी वुजू कराण बंद करे नो पाण फरमान किबला या मुझे मुस्तफा जी सुन्नत राय मुझे मुस्तफा जी सुन्नत हिया। सुभान अल्लाह। तो मखदूम हाशिम ठटवी जे मुर्शिद जो तो ओ मखदूमा तो बुद्धो वा मां मुस्तफा के डिठो वा। सुभान अल्लाह। ये कंदे डिठो वा पर बुढ़ा सुना हजरत मखदूम हाशिम ठटवी फरमान किबला भली तमाम दिसो छा भी कयो पर मां उन गाल ते हमद जेका मुस्तफा जो फरमान जी महबूब करीम ने फरमाया उन जे मथा अमल कबिया उन दे उते ही बैठो अबुल कासिम हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो मुर्शिद बैठो मुराकबे जी हालत सिधो मुस्तफा सा कांटेक्ट कियो। मदीने जे शहंशाह सा कांटेक्ट कियो किबला मखदूम हाशिम ही तो चवे मु तवा के ही कदे डिठो आ पाण फरमाया था असा के को फर्क ना है असा के जिए वणे जिए कयो पर जे मखदूम हाशिम ठटवी चवे तो मु जो सुन्नत तरीको सुभान अल्लाह। घणा उबतो विकंदा उन्हनि खे सुभान अल्लाह खुशी हो। अरे नबूवत इनके घर की है शहादत इनके घर की है। अरे विलायत हजरत महबूब सुभानी पीरन जे पीर अब्दुल कादिर मनो था।